نجيناه ولوطا إلى الأرض التي باركنا فيها للعالمين ووهبنا له إسحاق ويعقوب نافلة وكلا جعلنا صالحين وجعلناهم أئمة يهدون بأمرنا وأوحينا إليهم فعل الخيرات وإقام الصلاة وإيتاء الزكاة وكانوا لنا عابدين. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. قرآن مقدس की सूरह अंबिया जी आयत नंबर 69 खां तिलावत आहे। अल्लाह पाक हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वाक़े के ज़िक्र करण फरमायो जॾहिं पंहिंजी क़ौम जे बुतनि खे इब्राहिम अलैहिस्सलाम ज़रा ज़रा कयो, क़ौम वारनि पाण में ॻाल्हाए करे मशवरो करे इन ॻाल्हि ते आमादा थिया, इहो बि सम्झनि पिया त इहे असां वारा बातिल माबूद ॿुधनि नथा, इहे न कंहिं ॻाल्हि खे सम्झनि था न ॿुधनि था, असांजी मदद छा कंदा बल्कि पंहिंजी मदद करण जी ताक़त बि नथा रखनि। त अहिड़े नमूने सां अल्लाह फरमायो त उहे पाण काफ़िर मुशरिक हिक ॿिए खे चवनि पिया, छा पिया चवनि पिया त इन्नकुम अंतुमुज़ ज़ालिमून, जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे त तव्हांजा बातिल माबूद तव्हांजी त छा ॿुधंदा बल्कि पंहिंजी बि नथा ॿुधनि, न तव्हां सां ॻाल्हाए सघनि था, उन जे बावजूद तव्हां अल्लाह खे पुठी ॾेई करे इन्हनि खे पंहिंजो माबूद सम्झो था। फरमाई त क़ुर फरमायो त इहे पाण में हिक ॿिए खे चवनि पिया तव्हां त वॾा ज़ालिम आहियो, बिल्कुलु ज़ालिम आहिनि। अॼोके वक़्त में तव्हां ॾिसो त बातिल माबूदनि खे सॾण वारा अहिड़ी का शइ साबित करे ॾिसंदा जंहिंजे अंदरि इहे पाण उन्हनि सां कलाम कनि या हो इन्हनि सां कलाम कनि, या हो इन्हनि खे नफ़ो ॾियनि या नुक़सान ॾियनि, या हे वरी हुननि खे नफ़ो नुक़सान ॾियनि त भला हू जेके पंहिंजो पाण जी हिफ़ाज़त करे सघनि। फरमाई त इहे हिकिड़ियूं अकुल जूं सम्झाणियूं आहिनि न। अकुली मिसाल ॾेई करे अल्लाह सम्झायो त अल्लाह खां सवाइ जिन खे सॼो था, हिकु त उन्हनि कंहिं बि शइ खे पैदा न कयो, काइनात जे अंदरि कंहिं बि शइ जे मथां हथ रखी करे नथा चई सघनि काफ़िर त हेॾां हे वण हे टिण हीअ मखे ही जेको आहे झिरकी आहे पखी परिंदो कहिड़ी बि शइ ते हथ रखी चवनि त हीअ असां वारी पीर बुज़ुर्ग पैदा कई, सवाल ई पैदा नथो थिए। जेकॾहिं को दावा कंदो त फांसी पवंदो, ॿी बि पैदा करे ॾेखार भला, अहिड़ो भला ताक़तवर आहे त भला हुनखे ज़िंदा करे ॾेखार मोहल खे। त अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला त पंहिंजो कलाम जेको आहे नाज़िल करे क़ुर में हर शइ ॿुधाई त हे शयूं मां पैदा कयमि ऐं हिननि खे हिननि वक़्तनि जे अंदरि जेको आहे मां ख़तमु कंदुसि। इन्हनि शयुनि जी तरतीब खे हलाइण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी आहे। इहा हिकिड़ी हक़ानियत आहे। अल्लाह जे बारे में त अहिड़ो कंहिं बि क़िस्म जो इश्काल पैदा थिए नथो। हाणे अल्लाह असां सां डायरेक्ट त कोन थो ॻाल्हाए, पर क़ुर त ॻाल्हाई न, अल्लाह जो कलाम आहे न। जेकॾहिं तव्हां वटि कंहिं बादशाह जो ख़त जे कलाम अचे, तव्हां हुनजो मुक़ाबिलो ईअं कंदा त बाबा हिन ते मोहरूं लॻल आहिनि, हे ॿियनि किताबनि खे आजिज़ कंदड़ आहे, हेड़ो अज़ीम जेको आहे ख़त कंहिंजो नथो थी सघे, ऐं क़ुर जहिड़ो अज़ीम किताब कंहिंजो नथो थी सघे। जेकॾहिं आहे कंहिं वटि अहिड़ो किताब मौजिज़ किताब त भला उहो क़ुर जे मुक़ाबिले जहिड़ो किताब जहिड़ी हिकिड़ी सूरत हाणे ॾेखारे नथो आणे सघे। 1400 साल गुज़री आहे, दुनिया तरक़ी कई, क़ुर जो मुक़ाबिलो न आहे जंहिं मां इहा ॻाल्हि वाज़े थी पई त हीउ मुंहिंजे अल्लाह जो कलाम आहे, इंसान जो कलाम न आहे। तव्हां पंहिंजे महबूद जो भला अहिड़ो कलाम ॾेखारियो। सो क़ुर फरमायो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन्हनि खे चयो, काफ़िरनि चयो, हिक ॿिए ॾे मुंहं करे चवंदे यार वॾा ज़ालिम आहियो, तव्हांजा बातिल माबूद ॿुधनि बि नथा, उनजे बावजूद अला मा हाउला यंतिकून, इब्राहिम अलैहिस्सलाम खे चवनि पिया तोखे ख़बर बि आहे त ॻाल्हाईंदा कोन। क़ुर फरमायो पोइ वरी पाण में जॾहिं बातिल इहा दलील जी ज़बान हाराए वियो, उनखां बाद में चयूं त हाणे साड़ियो हिनखे ऐं पंहिंजे माबूदनि जी मदद कयो। अल्लाह फरमाए त कुलना या नारु कूनी, उन्हनि जेको आहे 1 महीनो पूरो बाहि खे तयारु कयो, एॾी बाहि भड़कायूं जो 1 महीनो उन जे अंदरि ईंधन काठियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं साड़ वारी विझंदा रहिया। 1 महीनो बाहि जो आड़ाव तयारु थींदो रहियो,
एतिरे क़दुर जो चवनि था त अलाए केतिरा मीटर मथां जेकॾहिं पखी हुन जे मथां गुज़रंदो त उहो भुंजी करे बाहि जे अंदरि किरी पवंदो। एॾी जेका आहे मेलनि ताईं उन्हनि जी ॼर जेका आहे वॾी बाहि, वॾे मैदान जे अंदरि जो बाहि हुजे त इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ इन्हनि वरी छा कयो जो पाण वेझो बि न पिया वञी सघनि। पोइ अॻे ज़माने में जेको मजनीक सां हिक ॿिए खे दुश्मन, अॼोके ज़माने में टैंक आहे, अॼोके ज़माने में मजनीक हूंदी हुई। मजनीक माना जंहिंजे रसनि जे ज़रिए सां हुन में वॾो पथर ॿधी करे पोइ हुन जी चरखी फेराईंदा हुआ त छिक सां, जीअं न घोड़ो छिकबो आहे पिस्टल जो, इहो छे। या जीअं गुलेली जो मिसाल ॾिसो, गुलेली खे माण्हू छिके करे या तीर खे छिके करे उछलाईंदो त परे वञी किरंदो। मंजनीक जो मिसाल उन वक़्त में वॾो पत्थर या अहिड़ो को बारूद सां भरियल शइ जेका आहे उनखे विझी करे उनजी चरखी घुमाईंदा त ठकाव ते वञी करे परते किरंदो हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि हिननि छा कयो, रसनि सां ॿधी करे मंजनीक जे उन घोड़े में ॿधी करे पोइ जेको हुनजी चरखी हलाए करे परे खां वञी करे बाहि जे अंदरि उछलायूंसि, ताकी पाण वेझो न पिया वञी सघनि। हुननि खे ख़तरो हुयो, वेझो उछलायूंसि मथां कंहिं भला पासे में किरी पए, मथां बची पवे। हुननि जी मर्ज़ी आहे त विच बाहि जे आड़ा में किरे ताकी असांजे महबूदनि जो दुश्मन जेको आहे वञी करे सड़े। हिननि जो फ़ैसिलो इहो हो त बाहि जे अंदरि साड़ियूं। हालांकि शदीद तरीन सज़ा आहे बाहि जी। अल्लाह पाक इन बाहि जी सज़ा खे पाण सां मुख़्तस करणु फरमायो। इंसान खे रब इजाज़त न ॾिनी त तव्हां जेको आहे बाहि जे ज़रिए सां इंसान खे साड़ियो, हराम आहे, चाहे काफ़िर छो न हुजे। ज़ानीअ जे लाइ बि सज़ा पथरनि जी संसारी आहे, बाहि न आहे। अहिड़ी तरह अल्लाह पाक पोइ वरी वही नाज़िल फरमाए करे सभिनीनि शयुनि खे रब पैदा कयो आहे। क़ुर खे जेको सचो मञे थो उनखे इहो क़ुर जो मौजज़ो मञणो पवंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम जे साम्हूं अल्लाह पाक हिन बाहि जो मौजज़ो बनाए करे ॾेखारियो। साईं कहिड़ो? फरमाईंदा कुलना या नारु कूनी, माण्हुनि जे साम्हूं त वॾो आड़ाओ भरे पियो। असां हिन बाहि जे तरफ़ वही कईसीं, ए बाहि तोखे गरमाइश ऐं साइण वारी ताक़त खे ॾियणु फरमाई। साईं मुंहिंजे रब ॾियणु फरमाई, तो ॾियणु फरमाई। फरमाई त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम मुंहिंजो बानो चई थो इन जे लाइ थधी बणिजी पओ, ऐं अहिड़ी थधी बि न जो सियारे वांगुरु माण्हू खे तकलीफ़ थिए। फरमाई त वसलामन, सलामती वारी बणिजी पओ, आला इब्राहिम, इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां सलामती वारी बाहि बणिजी पओ। जंहिंमां इहा शइ मालूम थी वई, फरमाई त जंहिंजो रब तंहिंजो सभु। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजो पाण खे रब जे हवाले करे छॾियो। इन वक़्त में रिवायतूं अचनि थियूं। फरमाई त जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, साईं तव्हां हुकुम कयो, ऐं मिकाईल अलैहिस्सलाम आयो। अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़रिश्ता आया, उन्हनि अची करे पंहिंजूं ड्यूटियूं पेश कयूं। साईं तव्हां हुकुम कयो त असां ॿिन्ही जबलनि खे पाण में मिलाए करे हिननि खे ख़तमु कयूं। वरी ॿिए फ़रिश्ते चयो, साईं तव्हां हुकुम कयो त मथां, मिकाईल अलैहिस्सलाम चयो त मथां पाणी वसाए करे बाहि जे आड़ा खे विसाए छॾियां। फरमाई त तोखे कंहिं मोकिलियो आहे? साईं मां आयो त अल्लाह जी इजाज़त सां, पर इहा आफर मुंहिंजे तरफ़ खां आहे। फरमाई त वञो, मुंहिंजो मालिक मूंखे ॾिसी रहियो आहे। जे मालिक जे नाले ते मां उनजी तौहीद बयानु कई अथमि, उनजी इबादत जी दावत ॾिनी अथमि दुनिया जे दफ़्ते ते। उन मालिक जे करे ही मुशरिक मूंखे साण जे कढ लॻा पिया आहिनि। जेकॾहिं उहो मालिक मूंखे साण चाहे थो, मां इब्राहिम अलैहिस्सलाम जी जान उन अल्लाह जे नाले ते क़ुर्बान आहे। तव्हां वञो, तव्हांजो ऑफर मूंखे क़बूल न आहिनि। मुंहिंजो रब मुंहिंजो ॾिसे थो, उन अल्लाह खे ख़बर आहे। फरमाई इब्राहिम अलैहिस्सलाम चयो मुंहिंजो रब ॾिसे थो, जेकॾहिं मुंहिंजो रब चाहे त इब्राहिम सड़े त मां सड़ण जे लाइ तयारु, जेकॾहिं बचाइणो हूंदुसि त मुंहिंजो रब पाण मूंखे बचाईंदो। इहो इब्राहिम अलैहिस्सलाम जी इहो ईमान हुयो, उनखे अल्लाह तबारक व तआला जे अंदरि एॾो यकीन कामिल हुयो। फरमाईंदा कुलना या नारु कूनी, जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम तवक्कुल जी इंतहा करे छॾी, मुंहिंजे रब बि पंहिंजे हुक्म जी इंतहा करे छॾी, ताकि दुनिया वारनि खे ख़बर पवे त हिन साड़ींदड़ बाहि खे महीनो जंहिं बाहि खे तयारु इन काफ़िरनि कयो आहे, इन बाहि खां साण वारी कुवत जेका आहे ख़तमु करण ते मां अल्लाह क़ादिर। फरमाईंदा लिखंदा आहिनि न, हिकिड़ी चवनि पिया त लंडन में गाॾी हले पई, उनजे पोयां लिखियल क़ुर जा इहे 3 मौजज़ा लिखियल हुया। फरमाई त तेज़ छुरीअ जे हेठां इस्माईल अलैहिस्सलाम खे बचाइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। उहा छुरी जॾहिं पथर ते हणे पियो, पथर ज़रा ज़रा थी पियो वञे, ऐं इस्माईल अलैहिस्सलाम जे गिचीअ ते जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हलाए पियो त उहा छुरी जेका आहे उते हलण जे लाइ तयारी कोन्हे। ऐं वरी जेको आहे इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं उन्हनि बाहि जे आड़ाह जे अंदरि उछलायो, त बाहि जे आड़ाह जे अंदरि उन्हनि उछलायो। अल्लाह तबारक व तआला इन बाहि जे आड़ाह खे अहिड़ो थधो ऐं सलामती वारो बनाइण फरमायो, जो लिखनि था 30 ॾींहं या 40 ॾींहं, महीनो या 40 ॾींहं इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन बाहि जे अंदरि छॾे ॾिनो। उनखे बाहि खे जेका ॿारींदा रहिया, सड़ंदी रही बाहि। अल्लाह पाक जी कुदरत ॾिसो, इब्राहिम अलैहिस्सलाम जे जिस्म सां जेके ॿधल रसा हुया, उहे रसा उन बाहि जे गरमाइश जे करे सड़ी विया, पर इब्राहिम अलैहिस्सलाम जे वार खे बि वंगो न आयो, कहो न आयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे वार खे।
इब्राहिम अलैहिस्सलाम जो सही सलामत इन जे करे फरमायूं त इब्राहिम क़यामत जे ॾींहुं जॾहिं सॼी उम्मत जेका आहे उघाड़ी उथंदी सब खां पहिरियां लिबास हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पाराए वेंदो। साईं छो? फरमाईं त काफ़िरनि दुनिया जे तख़्ते ते मां अल्लाह जे करे इब्राहिम अलैहिस्सलाम खे उघाड़ो करे बाहि जे आड़ा जे अंदरि उछलायो हुयो। अॼु क़यामत जे ॾींहुं रब एज़ाज़ ॾियणु फरमाईंदो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, इनाम ॾियणु फरमाईंदो जो सॼी उम्मत खां पहिरियां अल्लाह पाक जेको आहे कपिड़ा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पाराइणु फरमाईंदो। इहो एज़ाज़ हूंदो मुंहिंजे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। फरमाईंदा कुलना या नारु कूनी, असां बाहि खे वही कईसे ए बाहि थधी बणिजी पओ पर सलाम दीवारी अला इब्राहिम इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां व अरादू बिही कैदन, इन्हनि काफ़िरनि त इरादो कयो इब्राहिम अलैहिस्सलाम खे साण जो फजअलनाहुमुल अख़सरीन, पर मां अल्लाह इन इब्राहिम खे बचाइण जो इरादो करणु फरमायमि। जेकर इब्राहिम अलैहिस्सलाम खे साड़िया त इब्राहिम अलैहिस्सलाम जी हक़ानियत दुनिया वारनि खे कीअं ख़बर पया। अकेलो इब्राहिम मां अल्लाह जी वादानियत बयान पियो करे, सॼी क़ौम मुखालिफ़, अबो बि उनजो मुखालिफ़, सॼी क़ौम जेका दुश्मन लॻी पई आहे, पर मां अल्लाह जी मदद इब्राहिम अलैहिस्सलाम सां गॾु आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम सां रब जी मदद गॾु हुजण जे करे सॼी क़ौम खे अल्लाह तबारक व तआला ख़ौर करणु फरमायो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह बुलंद करणु फरमायो। फरमाईंदा अख़सरीन, असां उन्हनि खे ख़ौर कयोसीं वनज्जैनाहु वलूतन इलल अर्दि लती बारकना, ऐं असां इनखे नजात ॾियणु फरमाईसीं इब्राहिम अलैहिस्सलाम खे ऐं लूत अलैहिस्सलाम खे इन ज़मीन जे तरफ़ अल्लती बारकना फ़ीहा लिल आलमीन, जंहिं ज़मीन खे असां बरकत वारो बनायोसीं तमाम जहाननि जे अंदरि। ववहबना लहू इसहाक़, फरमाईंदा सिर्फ़ एसि ताईं न, वरी उनजो नस्ल हलायोसीं इब्राहिम अलैहिस्सलाम जो, उनखे इसहाक़ अलैहिस्सलाम ॾिनोसीं। वरी इसहाक़ अलैहिस्सलाम जे इन हूंदे इब्राहिम अलैहिस्सलाम जे हूंदे वरी उनखे पोटो जेको आहे याकूब अलैहिस्सलाम बि असां अता फरमायोसीं। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक आख़िरी उमिरि में बचड़ो ॾियणु फरमायो। इसहाक़ अलैहिस्सलाम 90 या 100 साल जी उमिरि में बचड़ो थियो आहे उनखे। सो उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम खे इसहाक़ अलैहिस्सलाम ॾिनो, वरी इसहाक़ अलैहिस्सलाम खे पुटु याकूब अलैहिस्सलाम ॾिनई जेको पोटियो तो इब्राहिम अलैहिस्सलाम जो, वरी ॿिए नस्ल मां अम्मा हाजरा मां वरी हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम ॾिनई, उन मां वरी अरब जो नस्ल हलियो, जे अरब जे नस्ल मां हली हली करे आख़िर जे अंदरि अल्लाह पाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़े लाल खे इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल मां अल्लाह से पैदा करणु फरमायो। फरमाईंदा असां इन्हनि खे बरकत ॾिनीसीं जहान वारनि जे मथां। वकुल्लन जअलना सालिहीन, फरमाईंदा असां इन्हनि सभिनीनि खे साले बनाइणु फरमायोसीं। वजअलनाहुम अइम्मतन यहदून, ऐं असां इन्हनि खे इमाम बनायोसीं ताकि इहे हिदायत कनि असांजे हुक्म सां। वअवहैना इलैहिम फ़िअलल ख़ैरात, असां वही कईसीं इन्हनि जे तरफ़ भले कम जे लाइ। वइक़ामस सलात, नमाज़ जे क़ाइम करण जो हुक्म फरमायोसीं, ज़कात जे अदा करण जो हुक्म फरमायोसीं। वकानू लना आबिदीन, ऐं फरमाईंदा इहे असांजी इबादत कंदड़ हुया। वलूतन आतैनाहु हुक्मा, फरमाईंदा लूत अलैहिस्सलाम खे असां पंहिंजो हुक्म अदा फरमायोसीं, इल्म बि अदा फरमायोसीं। वनज्जैनाहु मिनल क़र्यति लती, ऐं फरमाईंदा असां नजात ॾिनीसीं लूत अलैहिस्सलाम खे उन ॻोठ वारनि खां जेके ॻोठ वारा हिकिड़े बुरे अमल जे अंदरि मुलविस हुया। इहे जेके आहिनि क़ौम लूत वारा, उहे जेके आहिनि ज़िना जे अंदरि मुलविस हुया, उहे बि मर्दनि सां अमुर्दनि सां, फरमाईंदा उहे कानत तामलुल ख़बाइथ, ख़बीस कम जे अंदरि मुब्तला हुया। अल्लाह असां उन्हनि मां कढी करे लूत अलैहिस्सलाम खे नजात अता फरमाईसीं ऐं उन सां जेके हमनवा हुया। इन्नहुम कानू क़ौम सऊइन फासिकीन, फरमाईंदा उन जी क़ौम वारा वॾा ज़ालिम ऐं फासिक फाजिर हुया। वअदख़लनाहु फ़ी रहमतिना, ऐं फरमाईंदा असां दाख़िल कयोसीं इन्हनि खे पंहिंजी रहमत जे अंदरि, पंहिंजी रहमत में दाख़िल करे असां इन्हनि खे नजात अता फरमाईसीं। इन्नहु मिनस सालिहीन, फरमाईंदा इहो अल्लाह जो पैगंबर सालिबाननि मां हुयो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।